अस्सलाम प्यारा बारो और समूह तारिसरा नूर समूह यूट्यूब चैनल। दोस्तों अज यूनिट 2 शुरू कयूं पिया क्लास 5 जो अंग्रेजी जो क्लास 5 जे अंग्रेजी जो यूनिट 2 शुरू कयूं पिया। उनवान अथस या उनवान आहे रिस्पॉन्सिबिलिटी यानी जिम्मेवारी, ओरल कम्युनिकेशन, ज़बानी गाल बोल। गोइंग टू शॉप दुकान ते वञण, आस्किंग थिंग्स शयूं पुछण, गोइंग वञण टू ॾांहुं तरफ़ दरख़्वास्त लाइ, शॉप दुकान, आस्किंग पुछण फॉर लाइ थिंग्स शयूं। मोहनी, हाणे मोहनी ऐं रानी ॿ सहेलियूं आहिनि जेके दुकानदार ॾांहुं वयूं आहिनि। उन्हनि खे रंगनि जी पेती ऐं किताब आखणी जो या कहाणी जो वठिणो आहे। उन्हनि जी ॻाल्हि ॿोल दुकान सां थिए पई, दुकानदार सां थिए पई। मोहिनी लेट्स गो टू द शॉप रानी, रानी अच त दुकान ते हलूं। लेट्स अचो त, गो हलूं, टू ॾांहुं तरफ़ दरख़्वास्त लाइ, शॉप दुकान, रानी नालो आहे सहेली जो। आई वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक, आऊं कहाणी जो किताब ख़रीद करणु चाहियां थी। आई आऊं वांट चाहिण, टू ॾांहुं तरफ़ प्रीपोजिशन या अॻियां ग्रामर तव्हांखे क्लियर कराईंदासीं। बाय ख़रीद करणु, हिकु स्टोरी कहाणी, बुक किताब। रानी रज़ामंदी ॾेखारींदे चवे पई रानी ओके लेट्स गो, ठीकु आहे अच त हलूं। ओके ठीकु आहे, लेट्स अचो त, गो हलूं या वञूं। आई वॉन्ट टू बाय अ पेंट बॉक्स, आई वॉन्ट टू बाय अ पेंट बॉक्स, आऊं रंगनि जी पेती ख़रीद करणु चाहियां पई। आई आऊं वॉन्ट चाहियां पई, टू ॾांहुं तरफ़ बाय ख़रीद करणु, हिकु पेंट बॉक्स रंगनि जी पेती, रंगनि जी डॿी। शॉपकीपर दुकानदार, कैन आई हेल्प यू, छा आऊं तव्हांजी मदद करे सघां थो। शॉपकीपर दुकानदार, कैन सघण, आई आऊं हेल्प मदद करणु, यू तू तव्हांजी। मोहनी चवेसि पई यस प्लीज़, हा महिरबानी, यस हा प्लीज़ महिरबानी। मे आई हैव दैट इंग्लिश स्टोरी बुक, छा आऊं अंग्रेजी किताब वठी सघां पई। मे इजाज़त लाइ, आई आऊं हैव वठण लाइ, वठ या हुअण खे वठ, दैट यो इंग्लिश अंग्रेजी, स्टोरी कहाणी, बुक किताब। शॉपकीपर हियर आर यू, दुकानदार ही वठ। हा हिन जी हियर आर यू जी माना कढंदासीं उहो त असांखे सम्झ में कोन ईंदी, पर हियर आर यू जी माना निकिरंदी ही वठ। हियर माना हिते, हा हूं माना ईअं बि निकिरेसि। हियर माना हिते, यू तूं तव्हां, आर आहीं, इहा थी हुनजी लफ़्ज़ी माना। हूअं त असीं हुनखे ही वठ चई सघूं पिया। दिस इज़ वन कास्ट 50 रुपीज़, ही 50 रुपए जो आहे। दिस ही वन हिकु कास्ट क़ीमत ॿुधाए पियो, क़ीमत 50 रुपीज़ रुपया। रानी कैन आई हैव दैट बिग पेंट बॉक्स प्लीज़, रानी चए पई छा आऊं ही वॾी रंगनि जी पेती वठी सघां पई, खणी सघां पई, महिरबानी। कैन सघण, आई आऊं हैव खे वटि आहे, दैट यो बिग वॾो या वॾी, पेंटिंग करण जो रंग, बॉक्स पेती, डॿी डॿो, प्लीज़ महिरबानी। शॉपकीपर हियर यू आर, हियर यू आर, दुकानदार वरी चवेसि पियो ही वठ। वरी बि साॻी वरजाईंदुसि त हियर यू आर जी माना असीं लफ़्ज़ी कोन कढंदासीं, हियर आर यू जी माना आहे ही वठ। जेकर असीं सिंधीअ में हुनखे चऊं त दुकानदार हुनखे चए पियो अचे वठ, ही वठ। हियर हिते, यू तूं तव्हां, आर आहीं। ॾिसो लफ़्ज़ी माना न ईअं बि निकिरे, लफ़्ज़ी माना असीं न ईअं कोन कंदासीं। दिस इज़ आल्सो फॉर 50 रुपीज़, ही पिणु 50 रुपए जो आहे। दिस ही इज़ आहे, आल्सो पिणु, फॉर लाइ, 50 रुपीज़ रुपया। रानी थोरो मञेसि पई
थैंक यू तव्हांजी महिरबानी। हियर इज़ द मनी फॉर द पेंट बॉक्स। थैंक यू तव्हांजी महिरबानी। हियर हिते इज़ आहे द हासिल लाइ मनी पैसा, फॉर लाइ द हासिल लाइ पेंट बॉक्स रंगनि जी पेती, रंगनि जी डॿी। मौनी हियर इज़ द मनी फॉर द स्टोरी बुक। हे पैसा कहाणी जी किताब जा, या हे वठो कहाणी जी किताब जा पैसा। हियर हिते इज़ आहे द हासिल लाइ मनी पैसा, फॉर लाइ द हासिल लाइ स्टोरी बुक कहाणी जो किताब। शॉपकीपर थैंक यू। शॉपकीपर थोरो मञे पियो। थैंक यू तव्हांजी महिरबानी। इंजॉय यूर रीडिंग एंड पेंटिंग। तव्हां पंहिंजे पढ़णी कहाणियुनि खे पढ़ण ऐं पेंटिंग करण मां तफ़री करियो, मज़ो माणियो। प्यारा वारा यूनिट 2 शुरू कयोसीं ऐं 2.1 सुभाणे खां 2.2 पोट्री मेकिंग। ज़रूरु इंतज़ारु कजो, तव्हांखे सुभाणे पोट्री मेकिंग मिलंदो। अल्लाह।